पगल पर हजारों ईदे रबीउल अव्वल निसार तेरी चहल पगल पर हजारों ईदे रबीउल अव्वल सिवाए इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद। हस्ती अहड़ी जंहिंजे सदक़े में कायनात वजूद में आई, नबियुनि जे सरदार ताजदार ख़त्म नबूवत रहमतुल आलमीन, जंहिंजो रूह ज़मीन ते नाहे को मिसल, बिनी जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजी विलादत बासादत जे ॾिण हर पासे जशन ही जशन आहे। जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते नंढा तोड़े वॾा, पोढ़ा तोड़े पक्का ऐं मासूम ॿार हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजी मोहब्बत ऐं अक़ीदत में सरशार थी मथे ते दस्तार सिंगारे मरहबा या मुस्तफ़ा जे नारनि जे पड़ाॾनि में संदन चेहरनि ते हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत आश्कार कंदा रहिया। सॼे मुल्क जियां जैकबाबाद में भी जश्न ईद मिलादुन नबी जे सिलसिले में मुख़्तलिफ़ मस्जिदनि मां नंढा वॾा जुलूस बरामद थिया। मरकज़ी जुलूस दरगाह सैयद अब्दुल नबी शाह खां चेयरमैन इत्तिहाद अहले सुन्नत सैयद एजाज़ अली शाह जी अॻवानी में निकितो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो DC चौक पहुतो, जिते मुख़्तलिफ़ पाड़नि खां निकितल जुलूस गॾु थिया। हज़ारे आशिक़ाने रसूल उठ गाॾियुनि ऐं मोटरसाइकिलनि ते झूमंदा रहिया ऐं मरहबा या मुस्तफ़ा जा नारा हणंदा रहिया। दरगाह सैयद अब्दुल नबी शाह ते समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी पारां जुलूस में शिरकत कंदड़नि लाइ सुबुह जो नाश्तो ऐं लंगर जो एहतमाम कयो वियो। बलोचिस्तान जे गादी वारे शहर कोयटा में भी जश्न ईद मिलादुन नबी मज़हबी अक़ीदत और एहतराम सां मल्हायो वियो। बलोचिस्तान में रहंदड़ मुख़्तलिफ़ क़ौमनि जे माण्हुनि पंहिंजे रवायती अंदाज़ में ईद मिलादुन नबी जे जुलूसनि में शिरकत कई। ठुल्ल में जश्न ईद मिलादुन नबी जे सिलसिले में जमायत अहले सुन्नत जी मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां दरगाह इमाम अली शाह जीलानी खां मरकज़ी रैली गादी नशीन सखी लजपाल सैयद अली असगर शाह, सैयद सचल शाह जीलानी, मौलाना शफ़ी मोहम्मद सरकी ऐं ॿियनि जी अॻवानी में कढी वई। रैली में शिरकत कंदड़ माण्हुनि सॼे शहर जो गश्त कयो, नारा हणंदा प्रेस क्लब ठुल पहुता, जिते दुआ घुरी वई। गड़ियसन में जश्न ईद मिलादुन नबी जे सिलसिले में आशिक़ाने रसूल मरहबा या मुस्तफ़ा जे नारनि जी गूंज में मुफ्ती मोहम्मद सिकंदरी, फ़कीर अली हसन कंडरानी, मौलवी बहादुर टामरी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी ऐं शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि जो गश्त कयो। मीरपुर बुर्लो में चांडाण, लाल भट्टी, रांझापुर, जागण चन्नो ऐं ॿियनि इलाक़नि खां बि जश्न ईद मिलादुन नबी जे हवाले सां रैलियूं निकितियूं। मुबारकपुर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मीरलाबाद, जुम्मन शाह, अनवर मस्तोई, आरिफाबाद समेत घिटी घिटी खां सरकार जी आमद जे नारनि जी गूंज सां रैलियूं निकितियूं, जेके मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदियूं मस्जिद गौसे आज़म पहुतियूं। बाहू कोसो में भी आका जी विलादत जो ॾींहुं भरपूर नमूने सां मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं इलाइक़नि मां रैलियूं ऐं जुलूस कढिया विया। ॻोठ अब्दुल नबी खोसो, वली मोहम्मद घुञो, पठान ॻोठ, हफ़ीज़ुल्ला खोसो समेत ॿियनि ॻोठनि मां मीर फारूक अहमद खोसो, हाफ़िज़ नबी बख्श टांवरी, वरियाम अली घुञो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैलियूं निकितियूं। बहादुरपुर में 12 रबीउल अव्वल जो मरकज़ी जुलूस साईं फ़तेह अली शाह, शौकत अली बारानी, इम्तियाज़ टांवरी ऐं ॿियनि जी अॻवानी में निकितो, जेको बाईपास खां थींदो मस्जिद शरीफ़ पहुतो। सोबतपुर में बिनी जहाननि जे सरदार मोहसिन कायनात रहबर इंसानियत हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जे मौक़े ते ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि हैरदीन, सईदाबाद, पांवर सनड़ी ऐं फरीदाबाद में आशिक़ाने रसूल पारां रैलियूं कढी वयूं। मुख्य रैली गौसिया मस्जिद खां अल्लामा अयाज़ अहमद सुल्तानी जी अॻवानी में निकिती, जेका मुक़र्रर रस्तनि खां थींदी क्रिकेट ग्राउंड ते पहुती, जिते मुख़्तसिर जलसे खे उलमाए कराम ख़िताब कयो। माजीपुर में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मरकज़ी जुलूस जामे मस्जिद खां कढियो वियो, जेको मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदो अलाहाबाद जे मेन बाज़ार पहुतो, जिते आलिम सगोरनि ख़िताब कया। इन मौक़े ते सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम थियल हुआ। उसामा मोहम्मद में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मरकज़ी जुलूस पुलिस ऐं FCG सख़्त सिक्योरिटी हेड जीलानी टाउन खां निकितो, जेको मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो जलसे गाह ते पहुतो।
सकंड में जमायत अहले सुन्नत समेत मुख्तलिफ मजहबी धुरिन जे अगवाननि मुफ्ती फैज़ मोहम्मद सिकंदरी, मौलाना उमर दरास, नज़ीर अहमद जमाली ऐं ॿियनि पारां सकंड जे सियाल होटल बेनज़ीर इंटरचेंज ऐं नूनारी CNG खां नेशनल प्रेस क्लब चौक ताईं रैलियूं कढियूं वयूं। पन्नो आकिल में ईद मिलादुन नबी जे ॾिण ते रैलियूं कढी वयूं, जंहिंमें हज़ारे आशिकान रसूल शिरकत करे आका जी आमद जो जश्न मल्हायो। मरकज़ी जुलूस जी मुख़्तलिफ़ हंधनि ते आजियां कंदे गुलनि जी वर्खा कई वई। सरकार आ रहे हैं। कोट लालू में ईद मिलादुन नबी जे सिलसिले में मस्जिद फैज़ुल कुरान मां मौलवी मोहम्मद सूमर हुसैनी, दरगाह सलीम शाह जे गादी नशीन नसीर अहमद शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में आलीशान रैली कढी वई, जंहिंमें भरपासे जे नंढनि वॾनि इलाइक़नि खां माण्हुनि शिरकत कई। मटियारी में आका जी आमद जी खुशी में रैलियूं कढी वयूं। मटियारी समेत सईदाबाद, हाला, भिटशा, खैबर, उडेरोलाल, शाहपुर, अलादिनो सांद ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं रैलियूं कढी वयूं, जंहिंजी हिफ़ाज़त लाइ 600 खां वधीक पुलिस एहलकार मुक़रर थियल हुआ। बुरली शाह करीम में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौके ते अब्दुल गनी जत, मौलवी अब्दुल गफूर जत ऐं मौलवी ज़ुबैर मेमण जी अॻवानी में समें कारनि, सूसकिन ऐं मोटरसाइकिलनि जी रैली निकिती, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी बुरली शाह करीम पहुती। चंबड़ में जश्न ईद मिलादुन नबी जे मौके ते हाफ़िज़ अब्बास नक्शबंदी, नासिर कादरी, हाजी खान मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में इकबाल पेट्रोल पंप खां इरीगेशन बंगले ताईं रैली कढी वई। दरिया खान मरी में मुल्क जी कुंड कुड़छ जियां जश्न ईद मिलादुन नबी मजहबी अक़ीदत और एहतराम सां मल्हायो वियो। मरकज़ी जुलूस मेन शाही बाज़ार खां फुल स्टॉप, कोट लालू स्टेशन, चौदगी ऐं मुंगिया नाके खां थींदो गोट मोहम्मद सिद्दीक़ पखे में जलसे जी सूरत इख्तियार करे वियो, जिते आलिम सगोरन ख़िताब फरमायो। सुल्तानकोट में जश्न ईद मिलादुन नबी जे ॾींहं ते सैयद अज़हर अली शाह, सैयद जमाल शाह, फ़कीर ख़ादम हुसैन भरचूंड ऐं ॿियनि जी अॻवानी में मुख़्तलिफ़ हंधनि खां रैलियूं कढी वयूं, जंहिंमें हज़ारे आशिकान रसूल शिरकत कई। तेरी चगल पगल पर हजारों ईदे रबीउल अव्वल निसार, तेरी चगल पगल पर हजारों ईदे रबीउल अव्वल, सिवाए इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन, अल्लाहुम्मा सल्लि अला